लतीफ सरकार से फरमाइंदा है त ज़ालऊं ज़िक्र ज़ात जो इहे वेल न विसारीन सनासी सुभान खे अदा सदाई सारीन तस्बीह जी तरारसी मुल्हिद खे मारीन जज़ाउहुम इंद रब्बिहिम इते इख्तियारीन तो परचनी पारीन अदा गुरु खे गदिया का पिड़ी नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे दीन, जमात अहले सुन्नत, उलमा अहले सुन्नत। इनके पंजो मालिक मिठो सयाद आहे सुल्तान आरफीन बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैहि जन इरशाद फरमाइन था मुंहिंजो रब मुखा कोन विसरियो आ ए मलाइको तव्हां 4000 साल पंध जा करे मूं वटि पहुता आहियो तभी तव्हां खां रब न विसरियो मां हिननि घरनि खां हिन घर पहुतो आहियां मूंखां कीअं थो मुंहिंजो मालिक मिठो सही विसरी सघे सच्ची हदीस सच्चे नबी पाक जी ज़ाहिर थी वई आहे इन्न औलिया अल्लाह ला यमूतून अल्लाह वारा मरंदा कोन्हनि के बल यंतकिलून मिन दारिन इला दार बल्कि हिकिड़े घर मझां लाडाणो करे ॿिए घर हलिया वेंदा आहिनि हिकिड़े घर मझां लाडाणो करे ॿिए घर हलिया वेंदा आहिनि पोइ इन्ही जे लाइ जिन जो ईमान आहे त अल्लाह वारा ज़िंदा आहिनि उन्हनि वटि हर मर्ज़ जी बि दवा आहे ऐं हर दुआउनि जी रब ठाहींदो आहे पोइ इहो ई सबबु आहे तव्हां ॾिठो हूंदो त माण्हू बीमार थिए थो पोइ इलाज कराए हकीमनि डॉक्टरनि ॾाहनि ऐं वेजनि जा दरवाज़ा ॾिसी उतां लाइलाज थी करे पोइ अल्लाह वारनि जे दरवाज़नि ते अची किरंदो आहे जॾहिं रब जे कामिल वलीअ जे दरवाज़े ते अची किरंदो आहे उते को चौक जो नियत करे रही पवंदो आहे को ॾहाके जी नियत करे रही पवंदो आहे को जुमाणा जे करे भेटींदो आहे रब जे कामिल वलीअ जी निगाह पवंदी आहे त चङो भलो थी करे दरवाज़े तां मोटी हलियो वेंदो आहे न पहुचनि हकीम न पहुचनि जिथे दुनिया वारा न पहुचनि अल्लाह जे वलियनि जी उन्ही खां मथे पहुच हूंदी आहे इन्ही जे लाइ जो हदीस कुदसी में रब काइनात इरशाद फरमायो ये जेके मुंहिंजा दोस्त आहिनि कुंतो समाहुल लज़ी यस्मउ बिहि व बसरुहुल लज़ी युबसिरु बिहि व यदहुल लती यब्तिशु बिहा व रिजलुहुल लती यमशी बिहा मां उन्हनि जे कननि जी ताक़त बणिजी वेंदो आहियां जिन साण ॿुधंदा आहिनि उनजे अख जी ताक़त बणिजी वेंदो आहियां जिन साण ॾिसंदा आहिनि उनजे हथ जी ताक़त बणिजी वेंदो आहे जिन साण पकड़ींदा आहिनि उनजे पेरनि जी ताक़त बणिजी वेंदो आहियां जिन सां मुंहिंजा कामिल पंध बि करे हलंदा आहिनि खुदा जी ताकत लाज़वाल आहे खुदा जी ताकत गैर मुनक़ता आहे खुदा जी ताकत गैर मुतनाही आहे खुदा जी ताकत के खोट कान्हे का खुदा जी ताकत के हद कान्हे खुदा जी ताकत जी मुद्द कान्हे का जॾहिं उहा साॻी ताकत हिकु कामिल वलीअ जे अंदरि अची वेंदी आहे त पोइ उन्ही जी ताकत खे बि हद मुद्द न रहंदी आहे चाहे दुनिया में ज़िंदा हुजे चाहे दुनिया छॾे वञे पंहिंजे मज़ार जे अंदरि वेही करे बि दुनिया खे हलाए सघंदो आहे पंहिंजे इशारनि सां अॼु उनजो ज़िंदा सबूत आहे हज़रत पीर हाजी इस्माइल पहवर रहमतुल्लाह ताला अलैहि के दुनिया मज़ा रहलत कंदे समय साल गुज़री विया आहिनि ही उहो बुज़ुर्ग आहे हज़रत लाल शख सखी शहबाज कलंदर रहमतुल्लाह ताला अलैहि जन जो साथारी आहे उन्ही जो दोस्त आहे लाल शहबाज रहमतुल्लाह ताला अलैहि जन ईंदा हा त बि हिन वटि अची मझादो कंदा हा जे वापसि मोटंदा हा त बि हिन वटि अची राति रहंदा हा इहो त कामिल बुज़ुर्ग आहे जो दुनिया कलंदर जे दरवाज़े ते कलंदर सोने हज़रत साईं पीर हाजी इस्माइल जे घर अची करे रहंदा हुआ ए पाट वारो वक्त वारा आहियो नसीबनि वारा आहियो अल्लाह तव्हांजा वक्त वॾा कया आहिनि तव्हांजे पाड़े में रब करीम उहे हस्तियूं पैदा फरमायूं आहिनि जो दुनिया जे वलियनि जा बि हिते कंध झुकियल हूंदा साहिब शरीयत बुजुर्ग आहिनि शरीयत जा साहिब शरीयत जा खातिम इन्हनि जो पैर शरीयत जे दायरे खां ॿाहिरि न पियो आहे सुन्नत रसूल जे ख़िलाफ़ इन्हनि खां को बि कमु कोन थियो आहे तॾहिं त इन्हनि खे एॾा वॾा दर्जा मिलिया आहिनि तॾहिं त कलंदर शहबाज बि हली करे इन्हनि जी
जी ज़ियारत जे लाइ पाण ईंदो आहे। सुन्नत रसूल जा हामिल, पैगंबर करीम जे तरीक़े जा मुत्तबि, महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जे शरीयत पाक जा खातिम, सॼी ज़िंदगी ख़िदमत जे अंदर गुज़ारियो, सवें साल गुज़रिया, दुनिया त ईंदी रही। ही फ़कीर भी काफ़ी मरतबा हिते हाज़िरी ॾेई हो। हिन फ़कीर जा ॾाढा साईं हज़रत रहनुमा सालिकीन रोज़े भणी रहमतुल्लाह ताला अलैह जिन हिकिड़ो चिल्लो न बल्कि केतिरा ई चिल्ला हिन बुज़ुर्ग जे दरबार ते पाण पचाए विया आहिनि, केतिरा ई चिल्ला हिन दरबार शरीफ़ ते पाण पचाए विया आहिनि। असांजी दरबार शरीफ़ खे बि फैज़ हिन दरगाह शरीफ़ खां पहुतल आहे। हिन बुज़ुर्गनि जो तसर्रुफ़ आहे। जॾहिं पाक शरीफ़ जे अंदरि हिकिड़ो जलसो थियो, ॿियो बि जलसो थियो, मूंखे ईअं थो महसूस थियो हिन बुज़ुर्गनि बि रीस कई त मां बि छो न जलसो करे ॾेखारियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इन बुज़ुर्ग ज़िंदा आहिनि, हयात आहिनि पंहिंजे मज़ारनि जे अंदरि। हिननि बुज़ुर्गनि जो त असां बि जलसो करे ॾेखारींदासीं। सुभान अल्लाह। अब पोइ उर्स लॻाइनि, ॿारहा लॻाइनि, मेला मलाखड़ा लॻाईंदा आहिनि ॿिया, पर हिननि बुज़ुर्गनि जो ही शरई मेले लॻाइण वारा ई मखदूम पाट वारा पाण आहिनि। हस्तियुनि जूं महफ़िलूं हस्तियूं अचे मल्हाईंदियूं आहिनि, कामिलनि जे दरबारनि खे कामिल अचे हलाईंदा आहिनि। इन मंझां ज़ाहिर आहे बुज़ुर्ग ॿुधाइण चाहिनि था त असांजी दरबार बि फयाज़ दरबार आहे, निठणकी दरबार असांजी कान्हे का। अची करे असांजी दरबार ते ॾिसो त तव्हांखे झंगल में बि मंगल नज़र अची वेंदो। अची करे असांजे दरबार में ॾिसो, पंहिंजा सुवाल खणी अचो, पंहिंजूं मुरादूं खणी अचो। जॾहिं तव्हां उथंदो त तव्हां मुरादनि जूं भरियूं ॿधे करे तव्हां उथंदो। तव्हांजी झोलियूं ख़ाली न हूंदियूं, तव्हांजा हथ ख़ाली न हूंदा, तव्हांजा पल ख़ाली न हूंदा, लेकिन भरपूर थी करे तव्हां उथंदो। इहा उमेद आहे। बुज़ुर्गनि पंहिंजो इज़हार फरमायो आहे, पंहिंजे फैज़ खे ज़ाहिर कयो आहे। असां सभु सवाली बणिजी करे हिन बुज़ुर्गनि जे दरवाज़नि ते झोलियूं ऐं चादरूं खणी करे आया आहियूं। उमेद आहे जॾहिं उथंदासीं त असांजूं ही झोलियूं ऐं चादरूं फैज़ सां भरपूर लॻियूं पियूं। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमा अहले सुन्नत, हज़रत क़िबला साहिब मुफ्ती खलील अहमद जान। इन कामिल हस्ती जी दरबार, शरीयत पाक जी पाबंद दरबार, जीअं पाठ शरीफ़ वारनि जी दरबार आहे, जीअं पाठ शरीफ़ जे बुज़ुर्गनि जी दरबार, शरीयत जी पाबंद दरबार, दीन पैगंबरी खे कुंड ऐं कुणछ ताईं पहुचाइण वारी दरबार, अहिड़ी तरह ही बुज़ुर्ग बि अॼु पंहिंजे तसर्रुफ़ सां पंहिंजो फैज़ दुनिया जे अंदरि फैलाइण चाहिनि था। जीअं पंहिंजी ज़िंदगी में फैज़ पहुचायूं, अहिड़ा असां वटि तारीख़ी पुराणा किताब न आहिनि। शायद हज़रत साईं मखदूम साहब जिन खे मालूमात ज़्यादा हुजे, असांखे एतिरी मालूमात न आहे, एतिरो गहरो मुतालियो बि न आहे। बुज़ुर्ग कॾहिं खां हिते आया, असुल किथां जा हा, पर जॾहिं ज़ात खे ॾिठो थो वञे पहवर, त पोइ असां यकीन सां चई सघूं था त पहवर पुराणी क़ौम सिंध जी आहे, त ही असुल खां ई सिंध जा बाशिंदा बुज़ुर्ग आहिनि। तव्हांखे ॼाण हुअणु खपे त सिंध जा उहे बुज़ुर्ग हुआ, सिंध में उहे कामिल हस्तियूं थी गुज़रियूं आहिनि जो सुल्तानुल आरफीन बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह भी सिंध जे बुज़ुर्गनि जो मुरीद आहे। साईं बायज़ीद बुस्तामी भी सिंध जे मुरीदनि जो बुज़ुर्ग आहे, सिंध जे बुज़ुर्गनि जो मुरीद आहे। अल्लामा जामी साईं रहमतुल्लाह ताला अलैह जन उन्हनि लिखियो, उन्हनि पाण लिखियो त सुल्तान आरफीन बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह जन इरशाद फरमायो, मूं 360 मुर्शिद कया। केतिरा मुर्शिद कयम? 360 मुर्शिद।
ऐं उहे कहिड़ी तरह अॼुकल्ह जे मुरीदनि वांगुरु न अॼु हिन जे पोयां कल सुभाणे हुनजे पोयां ॿिए ॾींहुं हुनजे पोयां दर दर ते हलंदो वते केॾी महिल हुनजी टोपी केॾी महिल हुनजी चादर केॾी महिल हुनजो पटको इहे पेट चटिया मुरीद हूंदा आहिनि उन्हनि जो फैज़ सां को वास्तो न हूंदो आहे इहे को चवंदा आहिनि चोखो मिले असांखे मुरीद हिकिड़े जा ॿिए वटि विया त वरी उहो वेस करे उते खाइण पीअण जे लाइ हलिया वेंदा आहिनि ईअं न आहे वञो सभ जे दरवाज़े ते लेकिन सिक ई मुहबत पंहिंजे मुर्शिद जी हुअणु खपे दिलि जे अंदरि उन खां सवा फैज़ मिलण ई महाल आहे वञो सभिनि जे दरवाज़े ते ज़रूर वञो तव्हांखे ज़रूर फैज़ मिलंदो लेकिन पंहिंजे मुर्शिद जी मार्फत सां मिलंदो ऐं ठगी ठोड़ी सां तव्हांखे न मिलंदो फैज़ सुल्तान आरफीन साईं फरमाइनि था मां हिकिड़े बुज़ुर्ग जी बैयत कई उन खां फैज़ वरितमि एतिरो फैज़ हासिल कयुमि जेतिरे क़दुरु हुनजे सीने में अल्लाह फैज़ नाज़िल कयो मूं पंहिंजे तरफ़ ॾिठो त मुंहिंजो सीनो अञा कुशादो आहे हिन जे अंदरि ॿियो बि फैज़ अची सघे थो ऐं मुंहिंजे पीर वटि जेतिरो बि फैज़ हो मां सॼो हासिल करे चुको आहियां तॾहिं पंहिंजे पीर खां मोकल वरितमि कि भला मूंखे अञा ज़रूरत आहे फरमाए त वञी ॿिए कामिल जो हथ वठ पोइ वरी उन जो फैज़ वरितमि पंहिंजे सीने जे अंदरि नाज़िल कयमि ॾिठमि त अञा सीनो कुशादो आहे उन पीर जो फैज़ पूरो थी वियो उन खे इजाज़त वठी 3 मुर्शिद जी दरबार में वियुसि ईअं 360 मूं मुर्शिद कया आहिनि मुरीद बि अहिड़ा हुजनि न पा मुर्शिद जो पूरो फैज़ हासिल करण वारा 360 मुर्शिद कयमि पोइ पाण फरमायो त उन्हनि जे अंदरि हिकिड़ो शेख अबू अली सिंधी रहमतुल्लाह ताला अलैहि अबू अली सिंधी मां उन्हनि जे हथ ते बैयत कई मूं उन्हनि खे कुल हो वल्लाह जो तफ़सीर पढ़ायो ऐं उन्हनि मूंखे फना जा तरीक़ा सेखारिया त ख़ुदा जी दरबार में फनायत कीअं हासिल कबी आहे न त अहिड़ी फनायत मां किथे बि कान सिखी हुई जहिड़ी शेख अबू अली सिंधी मूंखे सेखारी हुई यानी सिंध जा अहिड़ा बुज़ुर्ग हुआ जो सुल्तान आरफीन जहिड़ी शख़्सियत जा बि पाण मुर्शिद थी करे रहिया चओ सुभान अल्लाह ही बुजुर्ग असल खां सिंध जा असल खां हिन इलाइक़े जा ऐं ॾिठो बि वञे थो त हिन इलाइक़े में पहवरनि जा ॻोठ बि घणा आहिनि तमामु घणा ॻोठ आहिनि ॻोठनि जा ॻोठ पहवरनि जा आहिनि ऐं ही बुजुर्ग टोटल पहवरनि जो मुर्शिद थी करे रहियो आहे सभिनी पहवरनि जो अॻवान ऐं मुर्शिद ऐं रहबर ऐं उस्ताद थी करे रहियो आहे पर अफ़सोस आहे जो पहवरनि पंहिंजे पीर खां मुंहुं मोड़े छॾियो आहे पहवरनि पंहिंजे असल पीर जी दरबार ते नथा हाणे अचनि अजे अचनि था त ज़ियारत कयो हलिया था वञनि ए पहवरो ही तव्हांजी गादी आहे ही तव्हांजी दरबार आहे ही तव्हांजो फैज़ आहे अचो पंहिंजे वॾे जे फैज़ खे अॻिते हलायो पंहिंजे फैज़ खे अॻिते हलायो पंहिंजे फैज़ जी प्रचार कयो पंहिंजे मुर्शिद पंहिंजे उस्ताद पंहिंजे वॾे जे फैज़ खे दुनिया ताईं वञी पहुचायो पर शरीयत पर शर्त आहे अव्हां खे दरवाज़े ते झुकणो बि पवंदो अव्हां खे इन जे तरीक़े ते हलणो बि पवंदो अहिड़ी तरह शरीयत जो तव्हांखे खातिम भी बनणो पवंदो तव्हांखे शरीयत पाक ते पूरी तरह अमल भी करणो पवंदो हज़रत क़िबला साईं मखदूम डॉक्टर हबीबुल्लाह सिद्दीकी दामत बरकातुहुल आलिया इन फकीर जे मथां बेहद मेहरबान आहिनि बे इंतहा प्यार करण वारा ऐं पंहिंजे दुआउनि सां हिन फकीर खे नवाज़ण वारा आहिनि मां ख़ुशनसीब आहियां जो मुंहिंजे मुर्शिद अबू बकर सिद्दीक जी औलाद मंझां अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि पाक शरीफ़ जे बुज़ुर्गनि जहिड़ियूं जेके मूंखे हर वक़्तु पंहिंजे दुआउनि में यादि कंदियूं रहंदियूं आहिनि ऐं मां ख़ुशनसीब आहियां मां पंहिंजे रब जो शुक्र अदा करे रहियो आहियां पाक शरीफ़ जा बुज़ुर्ग हिन फकीर सां बेइंतहा प्यार करण वारा आहिनि हद खां वधीक प्यार करण वारा ताज़ो जीअं जो पाक शरीफ़ जो जलसो थियो यकदम साईं क़िबला डॉक्टर मखदूम हबीबुल्लाह सिद्दीकी दामत बरकातुहुल आलिया इन फकीर के टेलीफोन ते दावत ॾिनी त ज़रूर मुंहिंजी दावत क़बूल कयो ऐं जल्दी अची करे मूंसां कचहरी भी कयो कुदरतन ॿिए ॾींहं ते हिन फकीर जो प्रोग्राम भी थियो हैदराबाद ऐं साईं जी दरबार में वियासीं उते साईं जे आस्थाने ते साईं जे काशाना ते उते पहुतासीं ॾाढी सुहिणी कचहरी भी थी ऐं सॼी प्यार ऐं मुहबत वारी साईं जी मुहबत जो मुलाहिज़ो मूंखे उते थियो त केतिरे क़दुरु हिन उम्र रसीदा सफ़ेद वारनि वारे बुज़ुर्ग जी दिलि में
पंहिंजे ॻोठ, पंहिंजे परगणे, पंहिंजे बुज़ुर्गनि ऐं पंहिंजे गादियुनि जो केतिरे दर्द आहे। लफ़्ज़ लफ़्ज़ ते अखियुनि मंझां लुड़क किरंदा रहिया। एतिरे क़द्र जो बाज़ वक़्त पाण ॻाल्हाइण खां बंदि थी वञनि। एतिरो दर्द, एतिरो फिराक, एतिरो ॾुख पंहिंजे इलाइक़े जो त कॾहिं पाठ रही जो पाठ जा बुज़ुर्ग दुनिया जे मथां पंहिंजो झंडो उभो करे बीठा हुआ। अॼु पाठ एतिरे क़द्र पोइते हली वई आहे। अॼु पाठ तमाम पोइते हली वई आहे। छो न पाठ शरीफ़ जे अंदर वरी इल्म जूं साॻियूं लहरूं लॻायूं वञनि। पाठ शरीफ़ जे अंदर छो न फैज़ जो साॻो दरिया छोलियूं हणे। पाठ शरीफ़ जे अंदर छो न इल्मी मर्कज़ काइम कयो वञे। उहो तॾहिं थी सघे थो जॾहिं पाठ जूं खानकाहूं मज़बूत थींदियूं। सिद्दीक़नि जी खानकाह ऐं ही पहवरनि जी खानकाह जॾहिं इहे मज़बूत थींदियूं, इन्हनि जे अंदर इल्म अचे, इन्हनि जे अंदर तसव्वुफ़ अचे, इन्हनि जे अंदर शरीयत पाक जी ॼाण ऐं सुञाण अचे, इन्हनि जे अंदर ख़ल्क़ जे ख़िदमत करण जो जज़्बो पैदा थिए, इन्हनि जे अंदर दीन जो दर्द पैदा थिए, इन्हनि जे अंदर पंहिंजे फैज़ जो क़द्र पैदा थिए, तॾहिं पाठ शरीफ़ पंहिंजे उन साॻे उरूज ते ईंदी जेका शेख शहाबुद्दीन सानी सोहरवर्दी रहमतुल्लाह तआला अलैह जिन जे दौर में पाठ शरीफ़ खे उरूज नसीब थियो हुओ। उन खां रहमतुल्लाह तआला अलैह जिन जे दौर में पाठ शरीफ़ खे उरूज हासिल थियो हो। असां ॾिसी रहिया आहियूं अॼु पाठ शरीफ़ में उहो सिज फैज़ वारो पंहिंजी कनी कढी रहियो आहे, पंहिंजा किरणा दुनिया जे मथां छॾे रहियो आहे। मूंखे कभी उमेद आहे इंशाअल्लाह ताला थोरे वक़्त में पाठ शरीफ़ जे फैज़ ज़ाहिर ऐं बातिनी जो सिज दुनिया जे मथां चमकी करे उथंदो। आमीन जो दोस्तो। दोस्तनि जे बुज़ुर्गनि पाठ शरीफ़ वारनि जे ख़्याल मुताबिक़ ऐं उन्हनि जी सोच मुताबिक़ ऐं उन्हनि जी दिली ख़्वाहिश मुताबिक़ गॾोगॾु उन्हनि जे इरशाद मुताबिक़ वक़्त जे बुज़ुर्गनि जो बि इहो हुकुम आहे जिन में ही बुज़ुर्ग ऐं पाठ शरीफ़ जा सिद्दीक़ी ख़ानदान जा अॻियां बुज़ुर्ग उन्हनि जो बि अहिड़ो हुकुम थियो आहे त हिन दरबार हज़रत साईं हाजी पीर मोहम्मद इस्माइल पहमर रहमतुल्लाह तआला अलैह जिन जी दरबार ते को गादी नशीन मुक़रर कयो वञे। जॾहिं त पुराणे वक़्त खां वठी हिन दरगाह जी ख़िदमत करण वारा मेणा फ़क़ीर आहिनि ऐं उहा ख़िदमत उन्हनि जे नसीब में इंशाअल्लाह क़यामत ताईं रहण वारी आहे। अल्लाह वारनि जो दरवाज़ो उन्हनि पकड़ियो आहे, उहे ख़ाली न वेंदा। यकीनन उहे ख़िदमतगार ई आहिनि। उहे पंहिंजे ख़िदमतगार जी हैसियत में रहंदा। जहिड़ी तरह उन्हनि जा वारा आहिनि या उन्हनि जूं ख़िदमतूं आहिनि या ॿियो को लापो या को नंगर न्याज़ उहो सभु उन्हनि जो रहंदो। उन्हनि जे अंदर गादी नशीन जो को वास्तो न आहे। सिर्फ़ नाले जे करे गादी नशीन हिकिड़ो मुक़रर कयो थो वञे जेको दुआउनि जो दर हुजे, जिथां फैज़ अॻिते हले। उन जे लाइ बुज़ुर्गनि हिकिड़ो दरवेश चूंडियो आहे, सिलेक्ट कयो आहे। उनजो नालो मखदूम साहब पंहिंजे ज़बान सां पाण आख़िर में इरशाद फरमाईंदा, पाण ई इरशाद फरमाईंदा। मूंखे उमेद आहे त सॼी जमायत इंशाअल्लाह ताला उते मुत्तफ़िक़ थींदी। रब कंदो त को फितनो न थींदो, अल्लाह कंदो को फसाद न थींदो। अल्लाह वारनि जूं दरबारूं मोहब्बत जो मर्कज़ आहे, मोहब्बत जो मर्कज़ आहिनि, मोहब्बत जो मर्कज़ आहिनि ऐं साॻी आहे मोहब्बत जी ई हिते इहा हवा घुलंदी ऐं इंशाअल्लाह ताला इहा मोहब्बत